इक़्तिसादी राब्ता कमेटी शहरनि ते वाधू बार विझण जी मंज़ूरी ॾेई छॾी। OMC मार्जन 1.22 रुपयनि ताईं वधी वेंदो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि इजलास में शहरनि ते वाधू बार विझण जी मंज़ूरी ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि ECCIL मार्केटिंग कंपनियुनि ऐं डीलरनि जे मार्जन में वाध जी मंज़ूरी ॾिनी। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में फ़ी लीटर ₹2.56 ताईं वाध जो बार पवंदो, जॾहिं त ₹1.28 फ़ी लीटर जो वाधू बार फौरी तौर ते मुंतक़िल थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त पेट्रोल जे फ़ी लीटर ते OMC मार्जन ₹1.22 ताईं वधी वेंदो, जॾहिं त डीज़ल जी फ़ी लीटर ते डीलर्स जी कमीशन में ₹1.34 जो वाध थींदो। ACC तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि पेट्रोल शयुनि ते डीलर्स ऐं OMCs मार्जन्स में 5 खां 10% विच में वाध मंज़ूरी कई वई आहे। मार्जन में अधु वाध फौरी तौर डिजिटलाइज़ेशन सां मशरूत हूंदी। पेट्रोलियम डिवीज़न 1 जून 2026 ताईं रिपोर्ट ॾींदी।